अस्सलाम वालेकुम दोस्तों, के हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर तबियतूं सही आहिनि? हर कंहिं टॉपिक ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। हिन वक़्तु जेको आहे सो असां वटि नओं टॉपिक आहे। नसरपुर शहर खां 5 किलोमीटर ऐं पलीजाणी खां 3 किलोमीटरनि ते हिकु ॻोठु आहे मोहम्मद यूसुफ खोसो जे नाले सां। जे ॻोठ खे रस्ता बिल्कुलु न आहिनि, रोड बि न आहिनि ऐं रस्ता त आहिनि पर कचा जेके रोड न ठहियल आहिनि। उते हिकु स्कूल मौजूदु आहे जिते स्कूल में जेको आहे 200 ॿार आहिनि, पर उन स्कूल में बदकिस्मतीअ सां वॉशरूम बि ठहियल न आहे। पर उते वॾी ॻाल्हि इहा आहे त उते उन में नियाणियूं जेके आहिनि उहे हुन तइलीम खां महिरूम आहिनि। तंहिं करे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त तमामु जेके दोस्त आहिनि उहे हीअ मुंहिंजी वीडियो ॾिसनि पिया, वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कंदे, जीअं DO एजुकेशन ऐं जेके तइलीम जा इदारा आहिनि, जेके मिनिस्टर आहिनि, एवन ताईं मुंहिंजी वीडियो पहुचे त जीअं नियाणियुनि जी तइलीम बि उते थी सघे ऐं उते रोड रस्ता बि मिली सघनि त घटि में घटि उते जेका तइलीम मयार जी ॿारनि खे पढ़ाई वञे। तंहिं करे अचो त सभु गॾिजी हिन मटियारी डिस्ट्रिक्ट में जेको मोहम्मद यूसुफ खोसे जो जेको स्कूल आहे उन लाइ ज़रूरत करियूं त जीअं जेको आहे उते वॉशरूम बि ॿारनि खे ठही मिलनि ऐं उते रोड बि ठही मिलनि त जीअं जेको आहे सो 200 ॿार जेके उते आहिनि उन्हनि खे जेको मयारी तइलीम मिली सघे। तंहिं करे इनशाला वरी कंहिं नए टॉपिक ते ईंदासीं ऐं हिन स्कूल जी विज़िट बि कंदासीं, पोइ तव्हांखे सॼो स्कूल विज़िट कराईंदासीं। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक़ परियार खे इजाज़त। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।